नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त के ठठो मां खबर ॾींदड़ मकली थाने ते मुक़र्रर एएसआई फरमान भुट्टो थाने में अदालत कायम करे वरती। जायज़ कमकार सांगे थाने ईंदड़ माण्हुनि सां मुंह मारी करे रिश्वत वठी बद छोड़ जी रिवायत कायम करे रहियो आहे। अवाम जे जान ऐं माल जे तहफ़ुज़ ख़ातिर पुलिस जी वर्दीअ में मलबूस कारे चोर खिलाफ़ एसएसपी ठठो फौरी एक्शन वठे स्नैप चेकिंग बहाने 1500 वसूल करे मोटरसाइकिल के छॾे ॾिनो। मकली थाने ते चेकिंग बहाने बिहारियल मोटरसाइकिल जा कागज़ ॾेखारे वापस वठण लाइ पोतल मोज़िज़ मोहम्मद बख्श खासखेली सां बदतमीज़ कंदड़ एएसआई फरमान भुट्टो के फौरी मुअत्तल करण जो मुतालबो कयो आहे। मोहम्मद बख्श खासखेली नारेला ॻोठ कपूर बा जेको सो राति में आयो कोई घर ते मुंहिंजी मोटरसाइकिल फरमान भुट्टे बीहारे छॾी आहे। मूंसां ॿार पाइनि पोइ ॿार छॾे मकली थाणे जे पासे ॿार छॾे पोइ वरी मूं वटि आयो। पोइ आउं हुतां वियुसि, ॿ टे माण्हू ॿिया दोस्त हुआ उहे कठे नाले जा माण्हू आहे, भले दोस्त कढियासीं वियासीं थाणे ते। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। असांखे कुर्सी बि न ॾे, असांजो वालेकुम सलाम न बर्दाश्त करे, पर असांखे ख़ाली ज़बानी कलामी इज़त ॾे त बाबा ठीकु आहे, ख़ैरु आहे, छा आहे छा कोन्हे। की बाबा मां गाॾी न ॾींदुसि, गाॾी जेका मुंहिंजी जेका एसपी साहिब जो हुकुम आहे, मां गाॾी न ॾींदुसि। तव्हां छो आया आहियो? बाबा इहा चोरानी गाॾी कोन्हे, को बाबा पलाणे कंहिं क़िस्म जी का वारदात में कोन्हे। असीं चङा माण्हू आहियूं तो हली आहियूं, जंहिंमें आउं हुउसि ताजो शोरो कबूल हो ऐं पंहिंजो मियार शोरो हो। तक़रीबन असीं माण्हू घणा हुआसीं मकली जा, पर हिन माण्हू असांजी कंहिं बि क़िस्म जी का बि ॻाल्हि असांजी न ॿुधी, असांखे तमामु दाबा ॾेई दड़का ॾेई ऐं नशे में बि हुजे, पर असां उहा ॻाल्हि हिनखे कुझु कोन चयोसीं। छो त असां सम्झो हीअ नशे में थी सघे थो त असांजी बेइज़ती बि करे, इन करे बेइज़ती हुन काफ़ी पहिरीं बि करे चुको, पर पोइ वरी असां पंहिंजी बर्दाश्त पाण रखी त बाबा असां हिन सां कुझु थाणे ॻाल्हायूं। मूं चयो बाबा हलो गाॾी नथो ॾे। असां निकिरणु लॻासीं त पोइ हकल कई की भला पैसा ॾियो 5000 रुपया। असांजो 5000 आहिनि, चोके असीं 1000 रुपया ॾींदो की भला पोइ मां ॿियो 2000 ॾियो। पोइ आख़िर 1500 रुपया असां ॾिना हिनखे, गाॾी असां खां वापसि वरिती। पहिरें माण्हू जो हिते असां वटि रहणु जेको सो बेफ़िज़ूल आहे। ऐं ॿी ॻाल्हि आहे, हीअ बदतमीज़ माण्हू आहे, बद अख़लाक़ माण्हू आहे, जंहिं माण्हू खे न चङे जी न मथे जी का बि इज़त कोन्हे। ऐं नालो ऑफिसर जो वठे थो। छो थो ऑफिसर नालो वठे? ऑफिसर कोन जो असांजो न असांखे कोई एसपी साहिब जो ॾुख आहे, न एसएसपी जो, न असांखे कंहिंजो बि ऑफिसर वॾनि जो डीएसपी असांखे कंहिंजो ॾुख न आहे, न असांखे एसएचओ जो ॾुख आहे, असांखे कंहिंजो बि ॾुख न आहे। असांखे सिर्फ़ु हिन माण्हू बदतमीज़ी कई आहे, जंहिंजो बदतमीज़ी जो जवाबु हिनखे ऑफिसर भला कंदा। जे न त आउं जेको सो हिन जो किसो वधाईंदुसि त आउं थी सघे हफ़्ता धरणो हणंदे एहतियात कंदुसि। ऐं आउं पंहिंजी क़ौम जो चङो आहियां, को लंबी लोफर कोन्हे जो हिन वटि वियोसि। अच्छी ॾाढी आहे बैठनि जे बराबरि है, पर हिन माण्हू असांजो को बि दायर न आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।